सुभाणे वाली मीटिंग में न ईंदासीं। तहरीक इंसाफ़ क़ौमी असम्बली के स्पीकर ऐं सेक्रेटरी खे ॿुधाए छॾियो। हुकूमत खे मुतालबनि जे हवाले सां 7 ॾींहनि जो वक़्तु ॾिनो हो। असां ॻाल्हियुनि ज़रिए सियासी मसइलनि जो हल कढणु पिए चाहियो। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर अली ख़ान जूं पार्टी अॻुवाणनि सां गॾु मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त हुननि स्पीकर खे आगाह करे छॾियो आहे त PTI सुभाणे हुकूमती कमेटी सां ऐलानियल गॾिजाणी में शिरकत न कंदी। ॻाल्हियूं न करणु गैर जमहूरी रवैयो आहे, जंहिंसां छिकताण जो माहौल पैदा थींदो आहे। ॻाल्हियुनि खां पासो करण सां क़ौमी ॿधी जी फिज़ा खे बि नुक़सान पहुचे थो। पाकिस्तान खे टकराव ऐं छिकताण न मुफ़ाहिमत ऐं भाईचारे जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म जी हुकूमती ॻाल्हियुनि वारी कमेटी जी मेंबर सेनेटर इरफान सिद्दीकी सां मुलाक़ात दौरान ॻाल्हि ॿोल इरफान सिद्दीकी पारां शहबाज शरीफ के PTI कमेटी सां ॻाल्हियुनि बाबति तफ़सीलुनि सां आगाही। तहरीक इंसाफ़ जे बानी ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी 190 मिलियन पाउंड रेफरेंस बेसिस ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में अपीलूं दाख़िल करे छॾियूं। 17 जनवरी वारो नैब अदालत जो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई ॿिन्ही खे बरी करण जी इस्तदा। अपीलुनि में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त नैब बदनीयती सां पंहिंजनि इख्तियारनि जो ग़लति इस्तेमालु कयो। अणपूरी जाच जे बुनियाद ते तकड़ में सज़ा ॿुधाई वई। नेशनल क्राइम एजेंसी सां मुआइदे जो मतन हासिल न करणु जाच एजेंसी जे मुंझारे खे वाज़े करे थो। NCA इख्तियारनि खे जाच में शामिल न कयो वियो। प्रोसिक्यूटर मुकमल सबूत पेश करण में नाकाम रहियो। स्टेट बैंक व्याज जी शरह वधीक 1% घटाए 12% करे छॾी। गवर्नर स्टेट बैंक जमील अहमद जो चवणु आहे त मॉनिटरी पॉलिसी कमेटी व्याज जी शरह 13% मां घटाए 12% कई आहे। पाकिस्तान जी मुआशी शरह बहितर थी आहे। महांगाई ऐं करंट अकाउंट खसारो बि घटियो आहे। महांगाई मई 2023 में 38% हुई, जेका घटि थी 4.1% रही। जनवरी में महांगाई वधीक घटि थींदी। मुल्क में महांगाई जी शरह 5% खां बि घटि आहे। बिजली जूं क़ीमतूं घटि थियण ताईं सनत ऐं मईशत तरक़ी न करे सघंदियूं। बसि हले त टैक्स जी शरह 15% घटाए छॾियां, पर IMF सबबि मजबूर आहियां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त ख़र्च घटि करे रहिया आहियूं। PWD करप्शन जो गढ़ हो, जंहिंखे बंदि करे छॾियो आहे। पाकिस्तानी ख़ानगी शोबे वटि इख्तियार आहे त उहो क़ौमी एयरलाइन ख़रीद करे। सुप्रीम कोर्ट एडिशनल रजिस्ट्रार नज़र अब्बास ख़िलाफ़ तौहीन अदालत जो नोटिस वापसि वठी छॾियो। जजिस कमिटीज़ जे इख्तियारनि ते फुल कोर्ट जोड़ण लाइ फाइल चीफ जस्टिस ॾांहुं उमारियो वियो। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त एडिशनल रजिस्ट्रार ॼाणे वाणे अदालती हुक्मनि जी भञकिड़ी नाहे कई। जजिस कमिटीज़ वटि इख्तियार नाहिनि त ॿुधड़ी हेठि केस बेंच खां वापसि वठनि। इंतिज़ामी सतह ते अदालती हुक्मनि खे तब्दील नथो करे सघिजे। ज़ाहिरी तौर ते तौहीन अदालत जी कार्रवाई जजिस कमिटियुनि ख़िलाफ़ थिए थी, पर जजिस कमिटियुनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई न पई कई वञे। सुप्रीम कोर्ट जे आइनी बेंच अमीन आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। जस्टिस अमीन दीन जी सरबराही में 8 रुकनी आइनी बेंच अमीन आइनी तरमीम ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई। दरख़्वास्त गुज़ारनि पारां शमी आइनी तरमीम ख़िलाफ़ फुल कोर्ट बेंच जोड़ण जी इस्तदा। जस्टिस जमाल मंदूखेल चयो आहे त आइनी बेंच में मौजूदु समूरनि जजनि ते फुल कोर्ट ई ठाही आहे। सिंध जी सरकारी यूनिवर्सिटीज़ में वाइस चांसलर जी मुक़ररी वारे मयार जो दायरो वधायो आहे। VCs जी मुक़ररी वारे तरीक़ेकार खे वधीक बहितर बणायो आहे। मौजूदा निज़ाम तहत को प्रोफेसर बि VC थी सघे थो। ईअं नाहे त को प्रोफेसर VC मुक़ररु नथो थी सघे। मज़हरुल हक़ सिद्दीकी, अलामा II काज़ी, निसार सिद्दीकी, मुज़फ़र शाह ब्यूरोक्रेट हुआ, पर VC मुक़ररु थिया। पहिरियां 8 सरकारी यूनिवर्सिटीज़ हुयूं, अॼु सिंध में 3 यूनिवर्सिटीज़ आहिनि। दरख़्वास्त गुज़ार महदूद थी वेंदा त छा कंदासीं? उमिरि जी हद 62 साल ऐं लाॻापियल फील्ड में PhD जो शर्त रखियो वियो आहे। लाॻापियल फील्ड में मास्टर्स कंदड़ रिटायर्ड ब्यूरोक्रेट बि VC थी सघे थो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त सिहत जे शोबे में सिंध ॿियनि सूबनि खां अॻिते आहे। सिंध जे लखे माण्हुनि खे सोलर जूं सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जे नज़रिए मुताबिक़ सिंध में 21 लख घर ठाहिया पिया वञनि। वफ़ाक़ी हुकूमतुनि में पंजाब जूं जमायतूं रहियूं आहिनि। हुननि मोटरवेज़ ते ध्यानु ॾिनो। वफ़ाक़ मनसूबनि में सिंध या ॿियनि सूबनि सां केतिरी ज़्यादती कई लिस्ट मौजूदु आहे। TV चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां अवामी नेशनल पार्टी के मरकज़ी सदर अहमद वली खान जी कराची में मुलाक़ात। KT जी सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अहमद वली खान खां ज़िले कुरम में अमन अमान की ख़राब सूरत हाल ते ॻणती जो इज़हार। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी बिलावल हाउस कराची में मुलाक़ात। सिंध जी सियासी ऐं इंतिज़ामी मामलनि जे हवाले सां ख़यालनि जी ॾेवड़। पीपुल्स पार्टी सरबराह सां शिराज़ी भाइरनि सरफराज़ राजड़, पीर मज़हरुल हक़ ऐं पीर मुजीबुल हक़ जूं बि धार मुलाक़ात।
सिंध सरकार फंड के हवाले सां सरगर्मियूं मुनक़िद कराए पाकिस्तान जे हाकारी साफ़ खे दुनिया जे साम्हूं आंदो आहे। वर्ल्ड कल्चर फेस्टिवल गेम चेंजर साबित थियो। 44 मुल्कनि जे फ़नकारनि खे घुराए सॉफ्ट डिप्लोमेसी कई वई। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में आर्ट्स काउंसिल जे उहदेदारनि जी हलफ़ बरदारी तक़रीब खे ख़िताब। हुन चवणु आहे त आर्ट्स काउंसिल फ़न ऐं अदब जे ज़रिए मुआशरे में हिकु सक़ाफ़ती इनक़लाब आणे छॾियो आहे। यूथ फेस्टिवल जे ज़रिए नौजवाननि में हाकारी सरगर्मियुनि खे हथी ॾिनी वई। आर्ट्स काउंसिल दम तोड़ींदड़ फ़न खे नई ज़िंदगी ॾिनी आहे। चोटियारियूं वेझो ॻोठ जानी जुड़े में मार्जी वेल 3 ॼणनि जे वारिसनि जो सांघर में मीरपुर चौक ते लाश रखी एहतजाजी धरड़ो जारी। धरड़े में हुर जमायत JOI ऐं क़ौम परस्त कारकुननि बि शरीक थिया। MNA अलाउद्दीन जूने जे हमलो कराए माण्हू मारिया आहिनि। मक़तूलनि जे वारिसनि जो इल्ज़ाम कातिलनि जी फौरी गिरफ़्तारी जो मुतालबो। ज़ख़्मियुनि जो अस्पताल में इलाज हलंदड़। झेड़े में 3 ॼणनि जे क़त्ल जे सोग में चोटियारियूं शहर अॼु ॿिए ॾींहुं बि बंदि रहियो। चोटियारियूं वेझो 3 ॼणनि जे क़त्ल वारे वाक़े खां पोइ मक़तूलनि जे वारिसनि जो सांघर में लाश रखी एहतजाजी धरड़ो जारी। GDA अॻवान ऐं इल्ज़ाम हेठि आयल MNA अलाउद्दीन जुड़ेजो जो चाचो शाहजहान जुड़ेजो बि पहुची वियो। हुन चवणु आहे त हू मज़लूमनि सां गॾु आहिनि। केरु बि मुलविस हूंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। केस में भले संदसि अज़ीज़ छो न हुजे, कार्रवाई कई वञे। MNA अलाउद्दीन जूने जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे रतो छाण जो ज़िम्मेवार पुलिस खे करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हू कराची में आहे। मथसि माण्हू माराइण जो इल्ज़ाम कूड़ो आहे। मीडिया ते ख़बरूं हलनि पयूं त ज़मीनी तकरार तां झेड़ो थियो, पर हक़ीक़त इहा नाहे। संदसि खाते जी ज़मीन आहे जिथे माल जी भेल थींदी हुई, जंहिंजी शिकायत चोटियारियूं पुलिस थाणे ते दाख़िल कराई हुई। पुलिस तहरीक वेठी हा त रतो छाण न थिए हा। संदसि हारियुनि मथां हमलो थियो आहे, जंहिंमें 7 हारी ज़ख़्मी थिया आहिनि। सिंध असेंबली जे इजलास में सिंध इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन तहबीबी बिल तारुफ ऐवान में पेश। सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन नंजार बिल पेश कयो। बिल पेश करण दौरान PTI मेंबरनि जो गोड़ पॉइंट ऑफ ऑर्डर ते ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण ते ऑपोज़िशन जो एहतजाज। बिल 1 महीने लाइ कमेटी ॾांहुं माणियो वियो। असेंबली जो इजलास अरबा ताईं मुलतवी। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट पीका एक्ट ख़िलाफ़ सुभाणे मुल्क जे एहतजाज जो ऐलान करे छॾियो। पीका जे कारे क़ानून खे रद्द करियो था। सुभाणे सॼे मुल्क में एहतजाज कंदासीं। सहाफ़ियुनि पारां समूरनि नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढी जलसा कया वेंदा। तहरीक में सियासी पार्टी, वकीलनि, सिविल सोसाइटी ऐं ट्रेड यूनियन्स खे बि शामिल थियण जी दावत ॾींदासीं। PFU जे सदर अफज़ल बर्ची इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध असेंबली जे इजलास दौरान सहाफ़ियुनि जो पीका एक्ट में तरमीम ख़िलाफ़ एहतजाज। बैनर खणी नारेबाज़ी। डेप्यूटी स्पीकर जी हिदायत ते MTA ऐं सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिक़ जावेद जूं सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं करे एहतजाज ख़तमु करायो। सादिक़ जावेद जो चवणु आहे त फेक न्यूज़ लाइ थोरा घणा क़ानून त ठहंदा आहिनि, पर पीपल्स पार्टी कॾहिं बि इज़हार जी आज़ादी ख़िलाफ़ क़दम न खंयो आहे। पीका क़ानून ते पीपल्स पार्टी खे बि ख़दशा आहिनि। असां पीका एक्ट में तरमीम बाबति वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हाईंदासीं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी अमेरिका यात्रा। ह्यूस्टन में अमेरिकी कांग्रेस मेंबर अलेक्जेंडर ग्रीन सां मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं पाक अमेरिका लाॻापनि खे हथी वठण जे हवाले सां ख़्यालनि जी ॾेवट। घरू वज़ीर अमेरिकी कांग्रेस मेंबर जे फ़लस्तीन इशू ते उसूली मौक़िफ़ जी वाखाण कई। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त अमेरिकी कांग्रेस मेंबर अलेक्जेंडर तरफ़ां फ़लस्तीन लाइ आवाज़ बुलंद करणु वाखाण जोॻो अमल आहे। मुस्तक़बिल में पाक अमेरिका लाॻापा वधीक मुस्तहकम थींदा। कराची जे मौसमियात वारे इलाइक़े में हथियार बंदनि जी फायरिंग। वापारी मारिजी वियो। वापारी फरहान कच्छी जी गाॾी मां लथो त हथियार बंदनि मथसि फायरिंग करे ॾिनी। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल। फरहान कच्छी मच्छी जो वापार कंदो हो। पुलिस जो इहो चवणु आहे। खानपुर भरिसां हथियारबंद पोरियत खे मासूम पुटु समेत अगवा करे विया। कोट शाहू थाणे जी हद 10 मील वारे इलाइक़े मां मोटरसाइकिल सवार हथियारबंद पोरियत कामोड़ो ओड ऐं संदसि पुटु अल्ताफ़ ओड खे अगवा करे विया। हथियारबंदनि पोरियत जी घरवारी गुलबानो खे छॾे ॾिनो। कराची जे इलाइक़े गुलशन मेमार में वाक़े ख़ादिम सोलंगी ॻोठ खे ढाइण ख़िलाफ़ रहवासी ॿाहिरि निकिरी आया। टायर साड़े मुज़ाहिरो। पुलिस ऐं ॻोठाणनि में चकरियूं। गुलशन मेमार खां ईंदड़ ॾींहुं रोड बंदि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त केतिरनि ई सालनि खां रहूं पिया। ॻोठ ढाइण न ॾींदासीं। असिस्टेंट कमिश्नर चवे थो ख़ादिम सोलंगी ॻोठ प्राइवेट सोसाइटी जी ज़मीन ते ठहियल आहे। ॻोठ ढाइण लाइ हाई कोर्ट तरफ़ां हुकुम जारी थियो आहे।
रहमतुन ऐं बरकतन वारी भलारी रात शब मेराज मजहबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पई वञे। शब मेराज जे मौक़े ते सिंध समेत सॼे मुल्क में मस्जिदुनि खे चिरागा कयो वियो। मस्जिदुनि में ख़ुसूसी महफ़िलुनि ऐं इबादतुनि जो अहतमाम आलिम सॻोरा मेराज वाक़े ऐं उन जी फ़ज़ीलत ते रोशनी विझी रहिया आहिनि। मुल्तान में खेलियल ॿी टेस्ट मैच में वेस्ट इंडीज़ पाकिस्तान के 120 रन तां शिकस्त ॾेई ॿिनि मैचेस वारी सीरीज़ 1-1 तां बराबर करे छॾी। वेस्ट इंडीज़ 35 सालनि खां पोइ पाकिस्तानी सरज़मीन ते सोभ माणी। पाकिस्तानी बैटर्स जो फ्लॉप शो। क़ौमी टीम 255 रन जे जवाब में 133 रन ते ढेर थी वई। बाबर आज़म 31 ऐं मोहम्मद रिज़वान 25 रन ठाहे नुमाया रहा।